गंबट गम्स हॉस्पिटल ग़रीबन मिस्किनन जे लाइ मसीहा न पर मक़तल गाह बणियल आहे। गंबट गम्स हॉस्पिटल में ग़रीब मरीज़न के स्टाफ जी निंड ख़ातिर रात जे टाइम धिका ॾेई कढियो वियो, जॾहिं त औरत मरीज़ सां गॾु रात अकेली छोकिरी हुई। उन जी ॿी भेण सोशल वर्कर अदी सनम शेख जी दांह ते मीडिया पहुती, जंहिंखां पोइ अमले में थरथलो मची वियो। मीडिया जे पहुचण खां पोइ गंबट गम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी पहुची रात ते ड्यूटी कंदड़ स्टाफ खे छंड पटींदे चयो त तव्हां मुंहिंजे दाख़िल शुदा मरीज़न सां इहा हालत कई आहे त आम मरीज़न सां छा कंदा हूंदव। पीपल्स पार्टी सिंध में गंबट गम्स हॉस्पिटल ते हमेशा फ़ख्र कंदी रहंदी आहे। हक़ीक़त इहा आहे त गंबट गम्स हॉस्पिटल में लावारिस मरीज़न जो अलावा ही। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।